मुझे तुम्हें पुरानो किताब मौलाना नूर दी इनमें लिखल आहे तैयार कर 14/9/1966 14/9/1966 ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत 60 जी ॻाल्हि ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत मुरसल जो सही रंग सियासत ऐं तरीक़त ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत कदनि ते पढ़ाईंदड़ वरी पढ़ंदड़ बि इहे थी कदनि ते पढ़ाईंदड़ वरी पढ़ंदड़ बि इहे थी क़ुर्आन जे कानून लड़ंदड़ बि इहे थई कदनि ते पढ़ाईंदड़ वरी पढ़ंदड़ बि इहे थई क़ुर्आन जे कानून लड़ंदड़ बि इहे थई ख़ुद ख़ैर वतन देश जा घुरंदड़ बि इहे थई असलाफ वारो नो ते वेठे फज़ीलत ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत मुरसल जो सही रंग सियासत ऐं तरीक़त ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत क़ुर्आन ऐं तफ़सीर जा माहिर बि इहे थई क़ुर्आन ऐं तफ़सीर जा माहिर बि इहे थी बातिल ऐं मज़ाहब जा मुनाज़िर बि इहे थई बातिल ऐं मज़ाहब जा मुनाज़िर बि इहे थई तबलीग ते हर जाइ में हाज़िर बि इहे थई शाम जे कर्म बेरिया निर्वार नसीहत ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत हक़ ॻाल्हि जे इज़हार खां कॾहिं न मुड़िया अथई बेदीन सां हर दौर में उलमाई लड़िया अथई हक़ ॻाल्हि जे इज़हार खां कॾहिं न मुड़िया थी बेदीन सां हर दौर में उलमाई लड़िया अथई अंग्रेज़ वारे दौर में फासिल ते चढ़िया अथई इस्लाम जा हामी सचा जांबाज़ शरीयत ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत 5 में खटी जंग सिपाहियुनि जे सजाइनि 5 में खटी जंग सिपाहियुनि जे सजाइनि उलमा जे कुनूतनि ऐं दुरूदनि ऐं दुआउनि 5 में खटी जंग सिपाहियुनि जे सजाइनि उलमा जे कुनूतनि ऐं दुरूदनि ऐं दुआउनि हर महीने में हुजा हर महीने में हुजा अरबनि जी निगाह में तंहिं वक़्त हक़ीक़त हुई दुआउनि जी ज़रूरत ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत मसरूफ़ पूरा हुकूमत कया हर कंहिं जा मक़ासिद 5 पूरा हुकूमत कया हर कंहिं जा मक़ासिद तानूर जहान खे मिलिया तमग़ाए खुशामद मसरूर हिननि खे मिलिया तमग़ाए मुहम्मद तमग़ाए हुकूमत किथे तमग़ाए नबूवत ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत ॾिसणो जे हुजई ॾिसो अची उलमा जी जमीयत मुरसल जो सही रंग सियासत ऐं तरीक़त ॾिसणो